अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। कंबर शदाद कोट में इलेक्शन के हवाले से सरगर्मियूं तमाम तेज़ थी वयूं आहिनि ऐं ॾिठो वञे जेके भी उम्मीदवार आहिनि उहे हिन वक़्तु जेको तमाम में निकतल भी आहिनि ऐं उहा ॿी ॻाल्हि आहे त अवाम पारां मोट कंहिंखे मिले थी ऐं तनक़ीद कंहिंजे मथां थिए थी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जा जेके तमाम नुमाइंदा आहिनि हिन वक़्तु अवाम जे मिड़ाकनि में जेको आहे त वञण खां जेको आहे त परहेज़ भी करे रहिया आहिनि, पर उनजी मजबूरी आहे कंहिं भी सूरत उन्हनि खे अवाम जे अदालत में वञिणो आहे ऐं जॾहिं अवाम जी अदालत में वञनि था त खोड़ सारा माण्हू उनखां सवाल भी कनि था ऐं गॾोगॾु जेको उहे पंहिंजी तकलीफ़ुनि जी दांह भी कनि था। उहा ॿी ॻाल्हि आहे त उहे जिन नुमाइंदनि 35 खां 40 साल हिते जेको इक़्तिदार जो मज़ो वरितो आहे उहे हिन वक़्त ताईं उन्हनि जे का भी ख़िदमत करण में नाकाम रहिया आहिनि ऐं उन्हनि जो को भी कमु हिनमहिल ताईं मुकमिल न थी सघियो आहे ऐं वरी बि उन्हनि खे साॻियो ॾटो ॾियण जी कोशिश में मसरूफ़ आहिनि। ऐं उन खां अलावा जेके अपोज़िशन जेके हिते बीठा आहिनि, अपोज़िशन में जेके उम्मीदवार आहिनि जेके मुखालफ़त करे रहिया आहिनि उन्हनि जो भी हिकु वॾो अंग आहे, उहो भी जेको आहे त पंहिंजी सरगर्मियूं तेज़ करे अवाम में जेको आहे त रोज़ानी बुनियाद ते कन्वेंशन कॉर्नर गॾिजाणियूं ऐं ज़ोर शोर सां उन्हनि तरफ़ां भी जारी आहिनि। पर हिकिड़ी अहम ॻाल्हि तव्हां सां हिकिड़ी ॿी शेयर कंदो हलां त कंबर शदाद कोट में ख़ासि तौर ते जेके सरकारी मुलाज़िम माण्हू आहिनि उन्हनि खे इलेक्शन कमीशन पारां ज़ाब्ता अख़लाक जी भंजकड़ी करण जे ॾोह में उन्हनि खे शोकाज़ नोटिस भी जारी कया आहिनि। सभ खां पहिरीं जेको आहे त डिस्ट्रिक्ट मलीर गडाब टाउन जो जेको असांजो साबिक़ असांजो एडमिनिस्ट्रेटर अहमद यार कार्डो आहे उनखे जेको आहे त इलेक्शन कमीशन पारां ज़ाब्ता अख़लाक जी भंजकड़ी जे ॾोह में डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग ऑफिसर पारां शोकाज़ नोटिस जारी कयो वियो आहे। अॼु 22 तारीख़ ते उनखे पेश थियण जो जेको आहे त हुकुम भी ॾिनो वियो आहे, छो जो PS 14 जो जेको हिते उम्मीदवार आहे जेके सियासी सरगर्मियूं आहिनि अहमद यार कार्डो उन समेत खोड़ सारा सरकारी मुलाज़िम उन जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि में उन सां गॾु इलेक्शन कमीशन खे नज़र भी आया ऐं माण्हुनि पारां शिकायत भी कई वई आहे। हाणे ॻाल्हि कयूं था अॻिते इलेक्शन जे हवाले सां त कंबर शदाद कोट में जेको हिते अपोज़िशन आहे उहा हमेशह जेको आहे त विरहाङे जो शिकार रही आहे ऐं उन्ही जे करे ई पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार आहे उहो हमेशह हितां खां कामयाबु थींदो आहे। मूं वटि हिकिड़ो मुकमिल जेको आहे मूं स्टडी कई आहे, मूं सॼो रिकॉर्ड जेको ठाहियो आहे कंबर शदाद कोट जा 2 NA 196 197 ऐं 4 PS 14 15 16 ऐं 17 जेके आहिनि उन्हनि में जेको आहे 2018 में NA 197 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जेको नेशनल असेंबली जो मेंबर आहे उहो जेको कामयाबु थियो हुयो मीर आमिर ख़ान मक्सी, उन टोटल जेके वोट खया हुया 80,226, जॾहिं त मजमूई तौर ते जेके अपोज़िशन आहे उन्हनि जो जेको आहे त वोट हुयो 25,301, माना वॾी लीड सां हिते अपोज़िशन खां पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाबु थियो हुयो। ऐं उन खां पोइ असां वटि ॿियो जेको क़ौमी तक आहे NA 196 जंहिंमें मीरो ख़ान शदाद कोट कुबो ऐं सिजावल जेको अचनि पिया, उते साबिक़ जेको आहे त MNA आफ्ताब शहबान मीराणी जेको कामयाबु थियो हुयो उन 72,159 वोट खया हुया। उन जे मुक़ाबले में मजमूई तौर ते जेका अपोज़िशन जेको आहे हिते तक़सीम जो शिकार हुई उन जेको अंग आहे उहो तव्हांखे हैरान कंदड़ आहे। अपोज़िशन जेके टोटल वोट खया हुया 82,722, खटींदड़ उम्मीदवार 72,159, जॾहिं त जेको हाराईंदड़ जेके उम्मीदवार हुया उन्हनि 82,722। उनजो कारण छा आहे जो अपोज़िशन असां वटि तक़सीम जो शिकार हुई। हिननि पारां हिकिड़ो उम्मीदवार न बि हारण जे करे उहो पीपल्स पार्टी जो जेको उम्मीदवार हुयो जेको सिर्फ़ु स्क्रूटनी जे ॾींहुं जेको हिते नज़र आयो, उन खां बाद में अॼोके ॾींहं ताईं हिन तक जी अवाम मोटी उन शख़्स जो मुंहुं विनाए ॾिठो। हाणे अॻिते ॻाल्हि कयूं था सिंध असेंबली जी जेका सीट आहे PS 14 जंहिं ते 2018 में जेको कामयाबु हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां मीर नादर ख़ान मक्सी, उन टोटल जेके वोट खया हुया 32,386, 32,386 वोट खणी कामयाबु थियो हुयो। जॾहिं त मजमूई तौर ते जेका अपोज़िशन हुई जेका तक़सीम जो शिकार हुई उन टोटल वोट खया हुया 22,686, माना हिते भी एतिरो को ख़ासि जेको न हुयो, फ़र्क़ु न हुयो, 8 खां 10,000 वोटनि जो फ़र्क़ु इन लाइ बि हुयो त अपोज़िशन तक़सीम जो शिकार हुई। अगरि इहे गॾु थी कमु कनि हा त नतीजा मुख़्तलिफ़ थी सघनि पिया। ऐं उन खां अलावा जेको ॿियो असां वटि तक आहे सूबाई असेंबली जो PS 15 जंहिं ते साबिक़ MPA गंवर ख़ान इसरान 40,219 वोट खणी कामयाबु थियो हुयो, जॾहिं त अपोज़िशन जेका उतां जी हुई 25,129 वोट खणण में कामयाबु थी हुई। ऐं उन खां पोइ जेको त ॿियो असां वटि तक आहे PS 16
जंहिंजो कामयाब उम्मीदवार पाकिस्तान पीपल्स पार्टी जो नवाब सरदार खान चांडियो हुयो, उन 42,186 वोट खणी कामयाब थियो हुयो ऐं उन जे साम्हूं जेका अपोजिशन मजमूई तौर ते जेके वोट खया हुया उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 4,406 पूरे ज़िले में। अगर हिन वक्त ॾिठो वञे त जेको आहे त सरदार खान चांडियो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो वॾी लीड सां खटण वारो जेको आहे त MP रहियो आहे। ऐं उन खां अलावा ॿियो असां वटि तक आहे PS 17 सूबाई असेंबली जो तक आहे PS 17, जंहिंमें कामयाब जेको आहे त उम्मीदवार हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बुरहान खान चांडियो, उन 40,074 वोट खया हुया ऐं उन जे साम्हूं जेका अपोजिशन हुई, हैरान कंदड़ जेके फिगर्स आहिनि, 45,388। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त जेको खटींदड़ उम्मीदवार आहे उन 40,074 वोट खया आहिनि। मजमूई तौर ते जेका अपोजिशन आहे उन 45,388 45,000 वोट खणण जे बावजूद 40,000 खणण वारो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार कामयाब थी सूबाई असेंबली में पहुतो। ऐं इहा जेका हार आहे, इहा जेका शिकस्त आहे, अपोजिशन जी न आहे, इहो जेको माण्हुनि जो रद्देमल आहे, माण्हुनि जो वोट आहे, उन तक जे अवाम जी हार आहे। उन तक जी अवाम खे जेको आहे शिकस्त जो मुंहुं केरु थो ॾेखारे? जेके असांजा ही नुमाइंदा, जेके उम्मीदवार जेके इलेक्शन में कॉन्टेस्ट कंदा आहिनि ऐं हिक पेज ते न बीहण जे करे उहो जेको मुखालिफ़ उम्मीदवार आहे उनखे इहो खटाईंदा आहिनि, माना उन्ही जे लाइ सहूलतकारी जो किरदारु निभाईंदा आहिनि। हिन दफ़े बि 2024 जी इलेक्शन में उहो थींदो नज़र अचे पियो। हाणे ॾिठो वञे त NA 196 ते मौलाना नासिर महमूद सूमरो जी पोजीशन इंतिहाई मज़बूत आहे ऐं गुज़िरियल जेका इलेक्शन आहे ऐं आफ्ताब शहबान मीरानी जे साम्हूं बि 38,000 खां वधीक वोट नासिर महमूद सूमरे सिर्फ़ु खया हुया। हिन दफ़े बि नासिर महमूद सूमरे जी पोजीशन NA 196 ते इंतिहाई मज़बूत आहे ऐं असांजो जमियत उलमा इस्लाम, मुस्लिम लीग नून, GDA, इन्हनि सभिनि जो पाण में इल्हाक़ बि आहे। उन सभिनि जो गॾियल उम्मीदवार जेको PS 14 ते PP उम्मीदवार जे साम्हूं बीठल आहे मुज़फ़र खान बिरोही। अगरि जमियत उलमा इस्लाम वारा पूरी दयानतदारी सां PS 14 जे उम्मीदवार जी सपोर्ट कनि त PS 14 जो उम्मीदवार मुज़फ़र खान बिरोही कामयाब थी सघे थो। उहो त हाणे इलेक्शन रिज़ल्ट खां बाद में ख़बर पवंदी त जॾहिं इलाक़ बि आहे, वोट मथे बि हिकिड़ो ई माण्हू जॾहिं सूबाई ते बि वोट करे सघे थो, क़ौमी ते बि वोट करे सघे थो। जॾहिं क़ौमी जो जेको आहे त रिज़ल्ट अलॻि ईंदो, सूबाई जो रिज़ल्ट अलॻि ईंदो, त छा तव्हां माण्हुनि खे इहो पढ़ायो था त मथे तव्हां असांखे वोट कयो, हेठि तव्हांजी मर्ज़ी आहे, या हेठि तव्हां असांखे वोट कयो, मथे तव्हांजी मर्ज़ी आहे? ईंदड़ ॾींहंनि में जेको रिज़ल्ट आहे उहो जेको आहे तमामु शयुनि खे जेको आहे पाण आश्कार कंदो, ज़ाहिर कंदो। ऐं मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक़ कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो, जीअं तव्हांजे पंहिंजे इलाइक़े सां वाबिस्ता जेके मसइला मसाइल आहिनि, जेके उन ते जेका ॻाल्हियूं आहिनि ऐं उहे सभु तव्हांजे साम्हूं थी सघनि। ऐं उन खां अलावा मुंहिंजो जेको आहे त सोशल मीडिया फेसबुक ते मुंहिंजो पेज आहे माशूक़ अली खोसो नाले सां, उनखे वधि खां वधि फॉलो कयो ऐं जेको लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, जेके अपडेट्स आहिनि तव्हां ते पहुची सघनि। वरी ॿिए प्रोग्राम ते पंहिंजे मेज़बान माशूक़ अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वॾी महिरबानी।